MNA आसफा भुट्टो ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी औरत विंग जी सदर फरियाल टालपुर जी डिफेंस में वाक़िए जखरानी हाउस आमद थी आहे। आसफा भुट्टो ज़रदारी ऐं फरियाल टालपुर क़ौमी असेंबली जे मेंबर एजाज जखरानी सां संदसि वालदा जी लाॾाणे ते ताज़ियत कई। आसफा भुट्टो ज़रदारी ऐं फरियाल टालपुर सां गॾु शेरी रहमान, शाहिदा रहमानी ऐं सादिया जावेद बि सोगवार ख़ानदाननि सां ताज़ियत कई। इन हवाले से वधिक अपडेट मालूम कंदासीं। कराची का चीफ रिपोर्टर शब्बीर लाशारी लाइन ते मौजूद है। जी शब्बीर, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, खातून अवल बीबी आसफा भुट्टो ज़रदारी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी औरत विंग जी सदर फरियाल टालपुर डिफेंस में वाक़े जखरानी हाउस पहुची क़ौमी असेंबली मेंबर एजाज जखरानी सां संदसि वालदे जे लाॾाणे ते ताज़ियत कई आहे। बीबी आसफा भुट्टो ज़रदारी ऐं फरियाल टालपुर पारां एजाज जखरानी जी वालदे जी बुलंद दर्जात लाइ फातह ख़्वानी पिणु कई वई। आसफा भुट्टो ज़रदारी ऐं फरियाल टालपुर पारां एजाज जखरानी समेत समूरनि वारसनि लाइ सब्र जमील जी दुआ पिणु कई वई। उन मौक़े ते आसफा भुट्टो ज़रदारी ऐं फरियाल टालपुर सां गॾु शेरी रहमान, शाहिदा रहमानी, सादिया जावेद बि सोगवार ख़ानदान सां ताज़ियत कई। जी शब्बीर लाशारी, अमां जी महिरबानी।